नौशर फिरोज डिस्ट्रिक्ट बार तरफा नौ आयल स्पेशल जज एंटी टेररिज्म कोर्ट नौशर फिरोज हाफिज़ मिसबाउद्दीन फुलपोटो ऐं ट्रांसफर थियल जज एंटी करप्शन जज फारूक अहमद अब्बासी जिन जे मान में प्रोग्राम रखियो वियो जंहिंमें बार जे सदर अयाज़ अहमद मरी नायब सदर अबरार हुसैन चांडियो जनरल सेक्रेटरी शौकत अली बोहियो एडवोकेट अमर इम्तियाज़ मेमन एडवोकेट अब्दुल सत्तार लहरानी एडवोकेट अशफाक अहमद तगर अली रज़ा खानज़ादा नवाब मरी नसीर सोलंगी ॿियनि सीनियर वकीलनि साहिबान शिरकत कई न वधीक मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त जज फारूक अहमद अब्बासी जिन जो कोर्ट में हर केसनि हवाले सां तमामु सुठो रवैयो रहियो ऐं हक़ सच जा फ़ैसिला कया। जज साहब पंहिंजे टाइम अंदरि स्टाफ वकीलनि समेत सुठे लहजे सां निभायो ऐं संदसि ख़िदमतूं विसारण जूं नाहिनि। अॼु सां संदसि मान में तकरीब कोई ठाही आहे। सेशन जज बदरुद्दीन काज़ी पिणु चयो त अहिड़ा प्रोग्राम यादगार थींदा रहनि ऐं प्रोग्राम खे साराहियो त असांखे हीउ वक़्तु हमेशह यादि रहंदो जंहिंखां पोइ सिंध जूं सूखड़ियूं अजरक ऐं टोपीअ जा तोहफ़ा आयल मौजूद महिमाननि खे ॾिना विया ऐं आख़िर में चांहि पार्टी रखी वई।